घोटकी उन जे पासे में गुज़िरियल राति गजगोड़ सां तेज़ बरसात शहर जे हेठाहिन इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बरसात सबबि शहर जे अहम शाहराहनि ते पाणी जमा थी वियो, जंहिं सबबि शहरनि खे सख़्तु ॾुखियायूं पेश आयूं। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह ख़ान धारेजो जी हिदायतुनि ते पीपल्स पार्टी घोटकी ज़िले जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ग़ुलाम मुश्तबा मल्हा शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो ऐं म्यूनिसिपल अमले खे हिदायत कई त रोडनि जी सफ़ाई जो कमु हंगामी बुनियादनि ते मुकमल कयो वञे। और मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ग़ुलाम मुश्तबा मल्हा चयो त म्यूनिसिपल कमेटी जो सफ़ाई अमलो अलर्ट आहे। रोडनि ऐं घिटियुनि खे हंगामी बुनियादनि ते साफ़ कयो पियो वञे। शहरनि खे साफ़ माहौल ऐं म्यूनिसिपल सर्विसिस फ़राहम करणु असांजी अवलीन तरजीह आहे। हुन चयो त रोडनि जी सफ़ाई जो अमल हैवी मशीनरी सां मुकमल कयो पियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।